जय झूलेलाल। अॼु असांजे साम्हूं हिकु दुख भरी ख़बर आहे त स्वतंत्रता संग्राम सेनानी डॉक्टर दयाराम कलवानी पंचतत्व में लीन। राजकीय सम्मान सां थियो अंतिम संस्कार। त स्वतंत्रता संग्राम जा जननायक छत्तीसगढ़ बिलासपुर जा वरिष्ठ चिकित्सक समाज सेवी डॉक्टर दयाराम कलवानी असांजे विच न रहिया। उन्हनि जो राजकीय सम्मान सां गॾु चक्कर भाटा मुक्तिधाम में अंत्येष्टि कई वई। शासन मातमी धुन वॼाए करे शस्त्र झुकाए करे पंहिंजे वीर सपूत खे श्रद्धांजलि ॾिनी। सिंधु अमरधाम आश्रम चक्कर भाटा जे संत श्री लालदास जन ऐं पूज्य सिंधी पंचायत चक्कर भाटा ऐं रामा वैली जा तमामु नागरिक वॾी संख्या में उते उपस्थित रहिया ऐं पंहिंजे नायक खे श्रद्धांजलि ॾिननि। उहे सही मायने में हिकु युग पुरुष हुआ। गोवा मुक्ति आंदोलन में उन्हनि जे अदम्य साहस ऐं शौर्य प्रदर्शन लाइ उन्हनि खे 9 अगस्त 2014 ऐं 8 अगस्त 2017 जो भारत जे महामहिम राष्ट्रपति ऐं देश जे माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी द्वारा सम्मानित कयो वियो। आर्थिक विषमताउनि ऐं कठिन परिस्थितियुनि जे विच ग्वालियर जा गजराज राजा मेडिकल कॉलेज मां MBBS करे पीड़ित मानवता जी सेवा लाइ पंहिंजो कार्यक्षेत्र ग्रामीण अंचल चक्कर भाटा ई चुनियो। स्वतंत्रता सेनानी जे रूप में शहीद संग्राम सेनानियुनि जे परिवारनि जे अधिकारनि लाइ उन्हनि हमेशह शासन प्रशासन ऐं सरकार खां लड़ाई लड़ी। इन जे ई हलंदे भारत सरकार जे गृह मंत्रालय द्वारा उन्हनि खे ऑल इंडिया फ्रीडम फाइटर्स फैमिली वेलफेयर कमेटीअ जो एमिनेंट मेंबर घोषित करे सम्मानित कयो वियो। पीड़ित मानवता जी सेवा खे संकल्पित सेनानी इहो ई जज़्बो पंहिंजी अॻिली पीढ़ियुनि खे बि ॾिनो ऐं वर्तमान में उन्हनि जा ज्येष्ठ पुत्र डॉक्टर रमेश कलवानी चक्कर भाटा स्थित क्लिनिक में विगत 35 सालनि खां निरंतर सेवाऊं ॾियनि था। उन्हनि जा बेटा बेटी ऐं उन्हनि जे अलावा उन्हनि जा पोटा पोटियूं भी चिकित्सा क्षेत्र में सेवा भाव सां देश जे विभिन्न शहरनि में पंहिंजूं सेवाऊं ॾियनि था। पेशे सां चिकित्सक ऐं आजीवन पीड़ित मानवता जी सेवा में कार्यरत डॉक्टर दयाराम अॼु असांजे विच न आहिनि, पर उहे हमेशह असांजे दिलनि में रहंदा। असांजे परिवार जी तरफ़ां बि उन्हनि खे अश्रुपूर्वक श्रद्धांजलि।